الرحمن علم القرآن خلق الإنسان علمه البيان. الشمس والقمر بحسبان والنجم والشجر يسجدان والسماء رفعها ووضع الميزان ألا تطغوا في الميزان وأقيموا الوزن بالقسط ولا تخسروا الميزان والأرض وضعها للأنام فيها فاكهة والنخل ذات الأكمام والحب ذو العصف والريحان فبأي آلاء ربكما تكذبان. خلق الإنسان من صلصال كالفخار وخلق الجان من مارج من نار فبأي آلاء ربكما تكذبان. رب المشرقين ورب المغربين رب المشرقين ورب المغربين رب المشرقين ورب المغربين فبأي آلاء ربكما تكذبان. صدق الله المولانا العظيم. दिल जे गहराई से ईमानी जज्बे से पंहिंजे आका साईं ते दरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाह जे फजल करम सा अजो कोई 40 सालियाना अजीम शान प्रोग्राम पंहिंजे जोश ऐं जज्बे सां हली चली रहियो आहे।
जसो जे हजरत साईं कारी बिलाल मजीदाणू साहब के बेन माविनीन के मुंतजमीन के जिन हेडो वडो प्रोग्राम को ठायो है मां सबनी जे लाए दुआ तो कयां त अल्लाह साईं सबनी के अजर अजीम अता फरमाए ऐं सबन जे दिल जे मुराद के पूरो फरमाए। वडा खुश नसीब आयो जो रब साईं तां के चूंडे इतरे विहारे भलारी रात में वडी इज्जत वारे कुरान मजीद जी तां के ज़ियारत भी नसीब फरमाई थे त बुधन जी तौफीक भी नसीब फरमाई थे। इन जी ज़ियारत कयो, ज़ियारत करण सां भी उम्र सजी जा सगीरा गुनाह माफ थी। अजो रात जे रात में रब रहमान जी रहमत बानन ये तलाश कंदिया आए को माफी घुरे तो माफी मिले, दुखन दर्दन का छोटकारो घुरे तो छोटकारो मिले, जन्नत घुरे तो जन्नत मिले। इन रात में नफली इबादत जो एहतमाम करण खपे। वडी ताज मथा मालिक साईं मेहरबानी फरमाई जो तांखे आतिशबाजी खां फटाकन खां अजायो जी हुलड़बाजी खां बचाए तांखे पंहिंजे रहमत बरकत हिदायत नूरानियत वारे कुरान मजीद जी महफिल नसीब फरमाए। विहारे वडफड़ो रहमत जो मींह वसाए रहियो आहे। हुदल लिन्नास हुदल लिन्नास व बय्यिनातिम मिनल हुदा वल फुरकान। खुशी में जो सुभान दुआ जो टाइम वडो वाइज मां भी न कंदुस। ता सब ठया सबरा वेठा हो, डाडा सोना था लगो कुरान मजीद जी महफिल में वेठा हो, बेश्त भी ता जे इंतजार में। अल्लाह साईं सभिनी के बेश्त नसीब फरमाए। ॾींहं जो रोज़ो रात जी इबादत ही पर ये शयूं आहिनि मुस्तहब। कंदो तो सवाब मिलंदो, न कंदो तो गुनाहगार न थी। फर्ज भी ना है, वाजिब भी ना है, सुन्नत भी ना है। प्यारे हबीब साईं फरमायो अल्लाह साईं आम मगफिरत फरमाइंदो पर शहन माण्हुनि जी मगफिरत न आहे जंहिंमें पहिरें नंबर ते मुशरिक जंहिंजे ज़रे बराबर भी दिल में अल्लाह साईं को सवाब बे जो खौफ हुजे, बे के नफे नुकसान जो मालिक समझे, बे के हाजत रवा समझे, बे के साथी समझे, बे के संगी समझे, वो शिरक जी बीमारियां में मुब्तला है। पान के धोई धपोई अच्छो जरो करे हिक रब रहमान के वहदहु ला शरीक करे मने तो न जा बेड़ा ही पार थींदा। एड़ो को बिवाई कोन जेको सत आसमान बगैर थंबे चुणीअ जे बिहारे। अल्लज़ी खलक़ सबअ समावातिन तिबाक़ा एड़ो को बियो आई कोन जेको ज़मीन विछाए ॾेखारे। अल्लज़ी जअल लकुमुल अर्ज़ फ़िराशा व
والسماء بناء وأنزل من السماء ماء فأخرج به من الثمرات رزقا لكم فلا تجعلوا لله أندادا وأنتم تعلمون نتاجو خوشی دادیاں چو سبحان اللہ زور سان اڑو کو بیو آئی کون جے کو بنا لکھے جے پانی پیارے پانی پیان والا ہو اتھوا کو لکھو پانی جو کیترو پیتو تو ہن مالت ہے کیر تھی دو اڑو سخی جے کو بنا لکھے جے سانگے پانی پیارے بنا حساب کتاب جے اے پانی سب انہیں جو تھا واہن وارو پانی کھون وارو پانی جرن وارو پانی سمندر وارو پانی مرج البحرین یلتقیان بینہما برزخ لا یبغیان فبأي آلاء ربكما تكذبان اڑو کو بیو آئی کون جے کو بنا لکھے جے کھارائے یہ ہکڑو عیسائیاں ہلی ہلی بابو بھی اولاد کے مہنو نہیں دعا ہلی ہلی مالک بھی نوکر کے مہنو نہیں دعا یہ ہکڑو عیسائیاں جے کو مہنو بھی نہ دھولے وکائیم من دابہ سبحان اللہ وَكَأَيٍّ مِّن دَابَّةٍ لَّا تَحْمِلُ رِزْقَهَا اللَّهُ يَرْزُقُهَا وَإِيَّاكُمْ بِجَادِ فَرْمَائِنَّ اللَّهَ هُوَ الرَّزَّاقُ ذُو الْقُوَّةِ المتين یہ ہکڑو عیسائیاں جیتا نیانی نیل فرمائیوں حیادار پردیدار نیانی نمانیوں جیسائیوں تانگی بابو بنائے شریو یہ ہکڑو عیسائیاں جیتا گے شہزادہ پٹڑانا بیدان بھاجان سائیں تو فرمائے ان الذین تدعون من دون اللہ لن یخلقوا ذبابا دادیاں چونا بشر کمزان آہے ڈاڈی تادی پر کتے جو صاف ہے انٹرنیٹ وارا جے کہ مانو پشو اکڑو کڈیو تو پیر شلوار شاہ چیزیں ہن جو کم شاید دل جی مراد جکا بھی تو سوچن لائے وڑا تے ٹنگی جے کم تھی ادائے آہن بڈن جڑیوں ڳالهيون ڪنن حیا وارن ہی یہ ڳالهيون ٺهن ٹریکٹر شاہ آن ٹریکٹر جا پنجا حال ہنا تھی ویان ہلن کو لاچار ٹائرن میں ہوا نہ تھی دبے کٹ جاڏوں کالوں وٺي ويند ہانے ٹریکٹر شاہ ان مراداں پوريون
पंजाब ने जड़ी पुलिस वारो वारो कई हमारा जो पियो तो कुमी पकड़े घर में तगारी जेतरो खडो वणी उन में छडे हाने मायूं मर्द अची मुशरक शिता थिया होच ढोक मुखड़ी जा होच ढोक मुकारो पानी बारन के भी वतन पियारींदा जे इन दा शिफा मिले पुलिस जड़ी हेतरा बाठा कन मरदो यो हाल अल्लाह सईद फरमाए इन्नल्लज़ीना तदउन मिन दूनिल्लाहि लन यखलुकू ज़ुबाबा सदके पंजन लान के माखौ सवाब बेन के सदकण वारो सदके मानू पैदा करण त वडी गाला न्याणी देण त वडी गाला बियो मुश्किलात में मुसीबतों टारण त वडी गाला उनन के चो त मां जड़े मख जेड़ी मख त पैदा करे देखारन अल्लाह साईं तो फरमाए वल विजत माउल कद जी भले सबई जोर दे वही जुली उनके मोटाए भी न था सकन उन मां वाशे वापस भी न था करे सकन ठाण त वडी गाला है न सजे जान के ठाण वारो मां अल्लाह साईं है तबारकल्लज़ी बियदिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन कदीर फरमाए तो अल्लाह जअल लकुम मिन अनफुसिकुम अज़वाजा व जअल लकुम मिन अज़वाज मां पैदा कयूं वरी तांजे घर वारन मां तांजो औलाद मां पैदा कयो और तनु पैदावार करण जी तम मां जी हिकमत मां फितरत रखी तम बियो जे करे को पाण में का ताकत समझे दो उन्हीं के चो तम मर्द मां पैदा करे दिखारे बाकी मां नु शहजादा बचड़ा मां पैदा बेखे समझो था उनके चौदह मर्द में पैदा करे दिखारे बाकी मां मां पैदा करे अल्लाह निमरूद भी मानू या गुमराह क्या को सजदे में गिरो पियो आ को पेरन ते हथ रखियो वेठो आ को औंठा तो चुपे सैयदना इब्राहिम जद क़ाल इब्राहिम रब्बी अल्लज़ी युह्यी व युमीत दादा जो ना बस मां ईमान के ताज़े करण जे लाए आबियारी करण जे लाए आवान त सब अल्हम्दुलिल्लाह मुने मोमिन था नजर अचो वधी के या दुआ करो अल्लाह सबनी के मजबूत ईमान नसीब फरमाए और निमरूद मुझो रब आज को मारे जियारे निमरूद जो मां भी मारी दो जियारी नवा जिन ते उम्र कैद लगल उनन के आजाद कराएं
इनके फांसी उन्हनि खे आज़ाद कराएं जेके आज़ाद घुमन पिया उन्हनि खे उम्र कैद ऐं फांसी जो ऑर्डर जारी कयो ठही इब्राहिम मां भी मारे सैयदना इब्राहिम जो गलत जवाब दिनो थी पर मुड़ंदे भी न हाने जवाब ॾिजांइ अल्लाह याती बिशम्स मिनल मशरिक फातिबा मिनल मगरिब फबतल्लज़ी कफर वल्लाहु ला यहदिल क़ौमज़ शौक में और नमरूद मुझो रब हुआ जेको भरणो सिजो बारी दुआ तू जेकने रब्बा ता सांगे ओलहदो भारे देखार कुरान तो जे जालिम शक्ति थी पियो मुंडी खणी हेठ उछले यो हिकड़ो ई साईं था जेको मुल्कन जो मालिक तबारकल्लज़ी बियदिल मुल्क हुवा अला कुल्लि शैइन क़दीर जंहिंजे छड़ो अमर जी तेरा इन्नमा अमरुहु इज़ा अराद शैअन अन यक़ूल लहु कुन फयकून चलो रब रहमान फरमाइंदो आ कंहिं भी शइ खे ठह त उहा जीव करे तैयार थी बीह फरमाए ला तत्तखिज़ू इलाहैन इस्नैन बेला करे न वठजो लौ कान फीमा आलिह लौ कान फीमा आलिहतुन इल्लल्लाहु लफसदता रब सही तो फरमाए ज़हन कम करे वठो बेला जो जनाद निजाम कीअं हले हिकिड़ो जियां 29 ॿियो जियां 8 कावड़ जनाद चंद्र जो निजाम तबाह एकड़ो जियां हित मी वसाण ॿियो जियां न कावड़ जना न ठना हिक ॿिए जी ॻाल्हि ते मुतफ़िक़ न थियना त जुड़ ऐं मींहं जो निज़ाम तबाह मां हिकिड़ो फरमाए तो इलाहुकुम इलाहु वाहिद ला इलाहा इल्लल्लाहु अर्रहमान सजे जान के मारा थो पाण मरण खोई पाक अल्लाह ला इलाहा इल्लल्लाहु अल हय्युल क़य्यूम ॾाढियां चवना खुशी सजे जान के निंद्र थो सुमारा पाण निंद्र खोई पाक ला तख़ुज़ू सिनतुन वला नौम सुबी झूठन वाला मां निंद्र त न कंदो आहियां पर झूठे खोई पाका ओ मज़दूर ओ बुढ़ा ओ जवान ओ हारी
ओ नारी ओ माई ओ मर्द तू सुमी निंद्र कर रात जो गरी निंद्र कर दिल जाए सा निंद्र कर मां जागा ही जागा तो अधरात जो तुझी अख खुले सद तू कजाए जी मां कनो मां उजीब दावत दाई दादा पेरे नंबर दे मुशरक जी माफी ना बे नंबर दे साईं फरमायो हसद ऐं बुग़्ज़ रखण वारे जी माफी बे भाव जे लाइ मुसलमान जे लाइ दिल में इरादो दस इनखे तकलीफ़ ॾियां इनखे बेइज़्ज़तो कयां हरू भरू भी उन जे लाइ नुक़सान ॾियण जे लाइ सदाईं ज़हन में सोचींदो रहे इन जी भी माफ़ी न टे नंबर ते फरमायूं रिश्तेदारनि सां तालुक तोड़ण वारे जी माफ़ी न साईं फरमायो जेको टोड़े तव्हां जोड़े चौथे नंबर ते फरमायूं जंहिंजी सुथण या गोद या चादर भेडन खां हेठि हुजे उन जी माफ़ी इहा बि अदा तकबर जी निशानी अल्लाह गफूर रहीम सुस्ती जे करे या गैर तवज्जो जे करे हेठा त रब माफ़ कंदो बाक़ी जानी वाणी या तकबर जे करे भेडन खां हेठि कयो त उन जी माफ़ी पंजे नंबर ते फरमायूं वालिदैन जे नाफरमान जी भी माफ़ी ना मां सभिनी खे हथ थो ॿधा अहिड़ी कंहिंखां कसाई थी वई आहे त वालिदैन माफ़ी वठो तुंहिंजे राज़ी कयो इहे उॾाणा पखी अथव हलिया विया त वरी वेठा पछताईंदो हथ न ईंदो जीअं लोह खे पारस लॻंदो आहे डंगी सोनू बणाईंदो आहे वालिदैन जी दुआ माण्हू खे मालामाल करे छॾे छह नंबर ते फरमायूं शराबी जी माफ़ी न त आम माफ़ी रब रहमान जी रहमत में आम माफ़ी जो ऐलान अहिड़ा जेकॾहिं कंहिं में गुनाह हुजनि त सची नियत सां माफ़ी वठे रब माफ़ी ॾेई लेखो ई न कंदुसि इंशाअल्लाह उन जे लाइ बि जन्नत जो फ़ैसिलो फरमायूं वलिमन ख़ाफ़ मक़ाम रब्बी जन्नतान चो सुभान अल्लाह वलिमन ख़ाफ़ मक़ाम रब्बी जन्नतान फबअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान तक़वा वारनि जे लाइ परहेज़गारनि जे लाइ ख़ौफ़ रखण वारनि जे लाइ बाग़ इंतज़ार में अमीरुल मोमिनीन हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जो ज़मानो आहे हज़रत उमर सईमी मदीने शरीफ जे घिटन में घर हिकड़े मां आवाज़ आयो मां दीजे न्याणीअ खे ओ न्याणी खीर में पानी मिलाए न्याणी दीजे ओ जीजल मां अमीरुल मोमिनीन उमर दन्ना कया मां दीजे ओ न्याणी अमीरुल मोमिनीन उमर दन्ना कया पर ॾिसे त नथो न्याणी दीजे ओ जीजल मां अमीरुल मोमिनीन उमर त नथो ॾिसे पर अमीरुल मोमिनीन उमर जो अल्लाह साईं त ॾिसे थो या तक़वा जाते भी हुजो इहो ख्याल कयो त अल्लाह ॾिसे उन जो ख़ौफ़ दिल में रखी करे ज़िंदगी गुज़ारियो तव्हांजा बेड़ा ई पार सुबह जो हज़रत उमर से उनके दरवाजे ते आयो दरवाजो खड़काए जे मां इहा जगह तुझी न्याणी आहे इन जो रिश्तो मुंहिंजे पुट जे लाइ खपे सब जो सुभान जैसे असां गरीब असां मिस्कीन तू एडो बादशाह जन मुंहिंजी एडे नज़र न आहे गरीब जो अमीर ते मुंहिंजी उन जे तक़वा ते नज़र फरमाई ज़वाता अफ़नान तो सुभान अल्लाह
फर्वाइज मुझे पूरो थी हुआ बस ये बच्चा आए तुम बड़ी दुआ घुरासी ईमानी जज्बे सां चो सुभान मोमिन जो ड्रो हिन थी दो या 23 सालन जो लथल कुरान मजीद घड़ी में पूरो थी दो या मां के बुधाइण जी हिम्मत ऐं ताकत आ या ता एतरो वही सको था अगे त पा न त मणन के मोट फरमाए दवाता फनान फवई आला रब्बिकुमा तुकल्लिबा शौक में ईमानी जज्बे से सुभान फीहिमा ऐनान तजरियान फबई आला रब्बिकुमा तुकल्लिबान रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम या अरहमर राहिमीन अल्लाह बाजारा मेहरबान अल्लाह सही बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल हुवल्लाहु अहद अल्लाहुस समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल हुवल्लाहु अहद अल्लाहुस समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल हुवल्लाहु अहद अल्लाहुस समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद या अल्लाह सही इन सजी महफिल जो सवाब सोने मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते पहुंचा तमाम अंबिया इकराम अलैहिस्सलातु वस्सलाम ते पहुंचा सोने मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तमाम असहाबा इकराम अहले बैत इज़ाम ताबईन तबा ताबईन इमामन आलमन ज़ाहिदन मुत्तकी परहेज़गारन ते पहुंचा तमाम मोमिनीन ऐं मोमिनात ते पहुंच रहा है उन्हनि जी बख्शिश फरमायो जेके बख्शिजी चुका आहिनि उन्हनि जे दर्जात खे बुलंद फरमायो या अल्लाह से बिलखुसूस जेके मौजूद हैं सभिनी जे आबा व अजदाद ते अजीज व अकारिब ते पहुंचाए सभिनी जी मग़फ़िरत फरमा मग़फ़िरत कयलनि जे दर्जात खे बुलंद फरमा या अल्लाह से बिलखुसूस मरहूम रईस मोहम्मद अकरम खान ऐं उन जी ज़ौजा घरवारी या अल्लाह से उन्हनि ते पहुंच रहा है उन्हनि जे क़ब्रुनि खे मुनव्वर फरमा या अल्लाह से उन्हनि जे दर्जात खे बुलंद फरमा या अल्लाह से जिन जिन भी ताउन कयो आहे जंहिं भी मेहनत कई आहे सभिनी खे अजर अज़ीम अता फरमा या अल्लाह से जेके भी सभु असां हथड़ा खयूं पिया आहियूं पंहिंजे रहीमीअ जे आधार ते असांखे आम माफ़ी नसीब फरमा या अल्लाह से आइंदा जी ज़िंदगी बंदगी वारी नसीब फरमा या अरहमर राहिमीन अल्लाह असांखे कलमे ते रहाए कलमे ते रुख़सत फरमाए या अरहमर राहिमीन अल्लाह जेके वीचारा मरीज़ आहिनि उन्हनि खे सेहत कामिला आजिला अता फरमा या अल्लाह से मुजाहिद अब्दुल हादी उन जे पुटड़े अब्दुल रहमान या अल्लाह से उनखे भी सेहत कामिला आजिला अता फरमा उनखे वालिदैन जे अखियुनि जो ठार बणाए या अल्लाह से सभिनी जे औलाद खे वालिदैन जे अखियुनि जो ठार बणाए या अल्लाह साईं जंहिंजे मुराद पंहिंजे फज़ल ऐं करम सां उनजी पूरी फरमा सभिनी खे क़ुरान मजीद वारो बणाए मस्जिद शरीफ वारो या अल्लाह से असांजे दिल में दिमाग में गैर गैर सोचूं गैर कयूं गैर या अल्लाह से असांजे दिल ऐं दिमाग में पंहिंजी मोहब्बत सोने मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत भरण फरमायो या अल्लाह से असांखे इन रंग में रंगण फरमायो असहाबा इकराम ऐं अहल बैत इज़ाम जी सही माना में पैरवी नसीब फरमायो या अल्लाह साईं सोने मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके भलाइयूं घुरियूं सब भलाइयूं नसीब फरमा या अल्लाह साईं जिन बुराइनि खां पनाह घुरियूं उन्हनि सभिनी बुराइनि खां असांखे पनाह ॾियनि फरमा इन मदरसे खे क़यामत आबाद फरमा
इन जी खिदमत करण वारनि संभालण वारनि पढ़ाइण वारनि या अल्लाह से अजर अज़ीम अता फरमा उन जी उम्र में इल्म में सेहत में मजीद बरकतूं अता फरमा या अल्लाह से पंहिंजे शान मुताबिक अॼु असांखे नवाज़ण जो फ़ैसिलो फरमा रब्बना आतिना फ़िद दुनिया हसना व फ़िल आख़िरति हसना व क़िना अज़ाबन नार सल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़िही मुहम्मदिन व अला आलिही व अस्हाबिही अजमईन आमीन बिरहमतिक या रहमान।